वो महिनत हुई अहिड़ो अमल आहे जंहिंजे ज़रिए इंसान दुनिया में मंज़िलत ऐं मेराज माणे जिते महिनती माण्हू खे हक़ क़द्र जी निगाह सां ॾिसे थो उते हीअ बि हक़ीक़त आहे त के माण्हू खे आला मर्तबे ते रसंदो ॾिसी हसन ऐं रश्क पिणु कंदा आहिनि। अहिड़नि अमल इंसाननि जिन पंहिंजी महिनत जा मोती बरसाए हिन दुनिया खे तरक़ी बख़्शी गुलो गुलज़ार बणायो तरक़ी बख़्शे गुलो गुलज़ार बणायो से सदियुनि पुॼाणा तारीख़ जे वर्कनि में अॼु बि ज़िंदा आहिनि ऐं संदन नालो वॾे अदब ऐं एतिराम सां वरितो वञे थो। असांजी सिंध सभा जी बि अहिड़नि समाजनि ऐं महिनतकश इंसाननि सां भरी पई आहे जिन इल्मु अदब आर्ट साइंस ऐं टेक्नोलॉजी मतिलबु ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में पाण मल्हाए मञता माणी आहे। अहिड़नि अमुल इंसाननि में असांजो मानाइतो साथी मामा ग़ुलाम रसूल गर्ग कंबराणी शामिल आहे जंहिंजे ख़िदमतुनि जो एतिराफ़ कंदे साणसि हीअ सुहिणी तक़रीब जो इनक़ाद कयो वियो आहे जेको मुंहिंजे ख़्याल में संदसि हक़ बि आहे। मां बि पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदे भेटा तौर जल्द सिधो अर्ज़ु रखां थो। ये साल 1991 ईस्वी हो ऐं कलंदर लाल शहबाज जो मेलो मतल हो। मां साईं ताज सराई साहब जेको शहबाज अदबी कॉन्फ्रेंस जो कन्वीनर हो मददगार तौर शामिल थियो। ये मुझे ज़िंदगी जो तमाम बड़ो प्रोग्राम हो जैमें सिंध जा नामेरा स्कॉलर शायर ज़िलई ऑफिसर वज़ीर ऐं मुशीर पिणु शरीक हुआ। कॉन्फ्रेंस शुरू थियण खां अॻु हिकु सनड़ो सी पकड़ो हमरा जंहिंखे तन ते सादो लिबास कारे रंग जी पैंट ऐं वाइट शर्ट जेका मेले जे रश में शायदि मेराजड़ी पे लॻी। संदसि मथे ते पी कैप रखियल हुई कन ऐं कालर वॾनि वारनि सां टिड़ियल पटियल वारनि सां ढकियल हुआ। संदसि चेहरे ते अछी कारी गाॾड़ चापी ॾाढी हुई। संदसि वात में पान हो जंहिंखे चप बंदि करे चॿाड़े रहियो। संदसि नज़र स्टेज जे डेकोरेशन में हुई ऐं हू रखी रखी स्टेज जे हिक पासे खां ॿिए पासे ॾांहुं अचु वञु करे रहियो हो। कंहिं महिल मथे वञी कुझु दुरुस्तगियूं बि करे रहियो हो गॾोगॾु पान बि चॿाड़े रहियो हो। संदसि अहिड़ी आदमात मूंखे अजीब लॻी रही हुई। नेठि मुंहिंजे सब्र जो पैमानो उथली पियो ऐं भरिसां वञी खे सलाम कयुमि ऐं हिन कंधु झुकायो कंधु झुकाए पान खे चाबो ॾिनो ऐं हथ मां पकिड़े दरवाज़े खां ॿाहिरि वठी हलणु लॻो जीअं कंहिं नाबीन खे वठी रस्तो पार कराइबो आहे। हिक कुट ते हली वात खे ॻाल्हाइण लाइ हल्को कयईं ऐं चयईं त मां गर्क आहियां। खिलंदे बनाणियईं चयईं त मां गर्क आहियां। चयमि तव्हां त बिल्कुलु सही सलामत ऐं हिते हाज़िर आहियो त गर्क कीअं थिया ऐं छा में थिया। खिलंदे बनाणियईं त इहो मुंहिंजे नाले जो शार्ट फार्म आहे ऐं सम्झाइण लॻो कईन सां ग़ुलाम रे सां रसूल काफ़ सां कंबराणी माना ग़ुलाम रसूल कंबराणी। पुछियुमि छा कंदा आहियो। चयईं दादू ज़िले जो इंफॉर्मेशन ऑफिसर आहे ऐं हिन स्टेज जी सेटिंग मूं कई आहे। मूं बि खेसि पंहिंजो तारुफ़ करायो। संदसि सादगी ॾिसी यकीन ई न थे आयो त हीउ को ऑफिसर हुजे। मेलो ख़तमु थियण खां पोइ साणसि मुलाक़ातुनि जो सिलसिलो जुड़ियो। ख़ासि करे दादू में जमाली पान हाउस ते बीठे पिण मुलाक़ात थी वेंदी हुई या कॾहिं ग़रीबाबाद पाड़े में अदाकार रशीद चारण वटि या वरी जानी प्रेस दादू ते सहाफ़ी वली चांडे वटि कॾहिं कॾहिं मिलणु थींदो हो ऐं अंदरि ओर थींदी हुई। गर्ग साहिबु दोस्तियूं रखी बि ॼाणे निभाए बि ॼाणे। हू जॾहिं बि दादू ईंदो आहे त सभिनी यारनि दोस्तनि सां मुखामिल ज़रूरु कंदो आहे जेका संदसि तमामु बहितरीनु ख़सलत आहे। हू सादगी सचाई ऐं वज़दारी जो उम्दो मिसाल आहे जंहिंखां वॾाई सवें को परते बीठल आहे। नंढनि मुलाज़िमनि सां बि त पान वारनि सां बि मोहबत सां पेश अचणु साईं गर्क खां सवाइ ॿियो केरु करे ई नथो सघे। जंहिंसां बि मिलंदो त खेसि मामा जे मुखातिब थींदो आहे ऐं इहो ॿियनि खे मामा चवंदड़ ख़ुदि मामा सां ई मशहूरु आहे ऐं हर को खेसि मामा करे कोठे थो। मामा गर्क हिकु पुरखलूस इंसान ऐं यारनि जो यार आहे जेको सदाईं बिना गर्ज़ जे ॿियनि जे कमु ईंदो रहंदो आहे। हू जेको बि कमु कंदो आहे सो रूह जे सचाई सां कंदो आहे। कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे त कमु कंदे संदसि ज़ाती कीसो बि हलकड़ो थी पवंदो आहे पर कमु हर सूरत में मुकमिल कंदो आहे। मामा ग़ुलाम रसूल गर्ग बलद मोहम्मद इब्राहिम जो जनम 9 सेप्टेंबर 1956 ईस्वी ते सिंध जे क़दीम शहर कोटड़ी में थियो। संदसि वॾनि जो तालुक़ सीता रोड सां हो जेके रोज़गार सांगे कोटड़ी लॾे आया हुआ। हू कोटड़ीअ जे फज़ान में पलियो निपनो ऐं उतां जे इदारनि में इब्तदाई तालीम हासिल करे सिंध यूनिवर्सिटी मां MA जर्नलिज़म मास कम्युनिकेशन में पास करे सरकारी मुलाज़मत में आयो ऐं डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर जे उहिदे ते शिकारपुर दादू ऐं कराची में रहियो। साल 2016 में ज़िंदगी जूं 60 बहारूं माणे
डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन जे उहदे तां रिटायरमेंट वरिताईं। हीअ ॻाल्हि वाज़े कंदो हलां त मामा गर्ग साहब सिंध जे वज़ीर आला सैयद कायम अली शाह जो कुझु वक़्तु पर्सनल रिलेशन ऑफिसर बि रहियो। मामा गुलाम रसूल गर्ग कोटली शहर जो हिकु मुतहरिक किरदारु आहे। संदसि शख़्सियत जा केतिरा ई हवाला मौजूदु आहिनि। हू हिकु बहितरीनु शाइर बि आहे ऐं सिंध जे अक्सर मुशाइरनि में शाइरी पेश करे दाद वसूल कंदो आहे। हू हिकु कहाणीकार बि आहे त ड्रामनि जो अदाकार ऐं हिदायतकार बि रहियो आहे। माज़ी क़रीब में कोटली ऐं हैदराबाद में थींदड़ स्टेज ड्रामनि में संदसि अदाकारी, हिदायतकारी ऐं इस्लाही कहाणियुनि खे अॼु बि यादि कयो वञे थो। हू बहितरीनु स्टेज डेकोरेटर बि आहे। सिंध में वॾनि सरकारी तोड़े गैर सरकारी प्रोग्रामनि लाइ स्टेज सींगारणु कमराणी साहब खां पोइ दंग आहे। हू हिकु आर्टिस्ट बि आहे। लकीरुनि खे बुर्श ऐं रंग जी मदद सां ज़बान ॾियण वारो फनकार बि आहे। संदसि आर्ट बाबति नामियारो मुहक़िक़ ऐं तारीख़ नवीस मोहतरम अल्ताफ़ सिद्दीकी साहब लिखे थो त हू जॾहिं 7वीं क्लास पढ़ंदो हो 3 ॾींहंनि में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो कोटली में जलसो करण लाइ आयो हो ऐं मामा गर्ग संदसि तस्वीर ठाही हुई जेका मलक सिकंदर साहब जे तवसर सां भुट्टे साहब खे पेश कई वई हुई। उन मां ज़ाहिर थिए थो त खेसि कुदरत वारे तरफ़ां इहे समूरियूं सलाहियतूं ॼमंदे ई अता कयल आहिनि। मामा गर्ग हिकु समाजी ख़िदमतगार पिणु आहे ऐं अॼु बि ॾुखी इंसाननि जी ख़िदमत कंदे नज़र ईंदो आहे। दोस्तनि ऐं पाड़े वारनि जे कमु अचण ते फ़ख़्रु महसूसु कंदो आहे। सिंधी अदबी संघ सां संदसि नंढपण खां ई दिली लॻाव रहियो आहे ऐं अॼु ताईं उन सां निभाईंदो पियो अचे। पाण 4 भेरा सेक्रेटरी रही चुको आहे ऐं केतिरा ई भेरा ॿियनि उहिदनि ते ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो पियो अचे। साल 2017 ईस्वी में ज़िले राब्ता सेक्रेटरी जामशोरे मुक़ररु चूंडिजी आयो हो। मामो गर्ग इल्मी अदबी ऐं समाजी ख़िदमतुनि ज़रिए केतिरा ई अवार्ड माणे चुको आहे। जेतोणीकि संदसि उमिरि वॾी थी वई आहे पर संदसि जज़्बा जवान आहिनि। मालिक पाक खां दुआ आहे त ख़िदमत खे इबादत सम्झंदड़ हिन शख़्स खे उमिरि फिज़री सां गॾोगॾु सालिम सिहत अता करे त जीअं हू पंहिंजूं ख़िदमतूं जारी सारी रखी सघे। तव्हांजी